उन जदोजहद के मैदान में असां साबित कदम रही करे अज जेका नंढड़ी कामयाबी से उहा हासिल कई है। उन में न रुगो सिंध नेशनल कांग्रेस जो किरदार है, पर उन में आउं सम्झां थो सिंध जे हर उन फर्द जो किरदार है, हर उन न्याणी जो किरदार आहे, हर उन ॿार जो किरदार आहे, हर उन ॿुढे जो किरदार आहे, हर उन माण्हू जो किरदार आहे। न सिर्फ़ु सिंध में वेठल उन माण्हू जो किरदार आहे जेको क़ौम परस्त आहे, जेको सिंध परस्त आहे, जेको इंसान परस्त आहे, पर सिंध खां ॿाहिरि सॼी दुनिया जे अंदरि जिन बि गनी अमान समेत सरमद मीराणी समेत ॿिनि दोस्तनि लाइ आवाज़ उथारियो ऐं जदोजहद कई, उन जदोजहद जे नतीजे में अॼु रियासत जेको ही इनाम तौर ते असांखे गनी अमान ऐं सरमद मीराणी ॾिनो, उन्हनि ते कूड़ियूं दहशतगर्दी जूं FIR हणी हुननि साबित कयो त हू केॾा कमीना, केॾा किरल ऐं घटिया क़िस्म जा माण्हू आहिनि। छो त सॼी दुनिया वाक़िफ़ु आहे, दुनिया जो आलमी ज़मीर वाक़िफ़ु आहे, दुनिया जो समूरियूं इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं वाक़िफ़ु आहिनि, उहो अस्पताल जो अमलो वाक़िफ़ु आहे, उहे मरीज़, उहे डॉक्टर वाक़िफ़ु आहिनि, उहे न्याणियूं वाक़िफ़ु आहिनि। त उन्हनि न्याणियुनि जे साम्हूं फैमिली ते तशदुद करे सरेआम गनी अमान खे अस्पताल जे अंदरां खंबे गुम कयो वियो निहत ते। ऐं हू हिकिड़ो अमन जो प्यामर आहे, हू लतीफ़ जो पारकू आहे, ऐं हू GM सेहत जो जेको आहे प्रचारक आहे फ़िक्र जो, उनखे ईअं तज़लील करे सरेआम खणी विया आहिनि 28 अक्टूबर ते, जंहिंजी दुनिया शाहिद आहे। उन्हनि 5 ॾींहंनि खां मुसलसिल संदसि फैमिली ऐं संदसि तंज़ीम सिंध नेशनल कांग्रेस, सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन ऐं सिंध जूं समूरियूं जेके सियासी धुरियूं ऐं असांजा सियासी कारकुन, असांजा समाजी कारकुन ऐं सिंध परस्त माण्हू जेके आहिनि उहे सरापा एहतजाज रहिया आहिनि। सॼी दुनिया वाक़िफ़ु आहे। न सिर्फ़ु इहो, पर ख़ुदि यूनाइटेड नेशन जो जेको इन्फोर्स डिसअपियरेंस जो इदारो आहे उन इन ते रिपोर्ट शाया कई आहे, एमनेस्टी इंटरनेशनल रिपोर्ट शाया कई आहे, एशियन ह्यूमन राइट्स रिपोर्ट शाया कई आहे, हिन मुल्क जे इंसानियतनि जे इदारनि ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान रिपोर्ट शाया कई आहे, डिफेंस ऑफ ह्यूमन राइट्स कमीशन रिपोर्ट शाया कई आहे। ख़ुदि हितां जे कानून लागू कंदड़ जेके इदारा आहिनि उन्हनि जो ख़ासि जेको लेजिस्लेशन जो इदारो आहे, कोर्ट उन में पटिशन दाख़िल कई वई आहे त हीउ माण्हू मिसिंग आहे। सॼी दुनिया उन खां वाक़िफ़ु आहे, पर हीअ अंधा, हीअ गूंगा, हीअ ॿोड़ा, हिननि खे असां नंगो कयो, हिन जदोजहद हिननि खे उघाड़ो कयो, सॼी दुनिया में ज़लील थिया। हीअ पंहिंजो उहो नक बचाइण जे लाइ हिननि उहे कूड़ियूं FIR तमग़े जे तौर ते सरमद मीराणी गनी जे मथां मड़ियूं त वॾा दहशतगर्द हुआ। ऐं उन्हनि खे असां 1 नवंबर ते मच्छर कॉलोनी मां हेड ग्रेनेड खणी ऐं ॿिया बम खणी उन्हनि खे वॾी कार्रवाई करण वारा असांजे मथां, असांखे मारण वारा ऐं असां उन्हनि खे गिरफ़्तार कयो। हाणे पुॾी नथा मारो, लानत ई खोड़ाए तव्हांजे इन कूड़ ते शर्म अचणु घुरिजे, शर्म अचणु घुरिजे असांखे त मासूम न्याणियुनि जो इलाज कराईंदड़ हज़ारनि सवनि माण्हुनि जे साम्हूं उनखे बेदर्दी था खंबे गुम था कयो। सरमद मीराणी खे पंहिंजे वालिद, पंहिंजी माउ ऐं भाइरनि ऐं भेणुनि जे साम्हूं तशदुद करे घर मां उनखे खंबे तां खणी विया आहियो, ऐं हुननि ॿिन्हिनि खे वरी हिक ई केस में बम खणी ऐं इन्हनि जे CTD ऐं इन्हनि जे चङनि मुड़ुसनि खे मारण जे इल्ज़ाम में खणी विया आहिनि। इहे तव्हां सदाई हरबा इस्तेमालु करे असांखे ख़ौफ़ज़दा करण जी कोशिशि कई आहे त असां पंहिंजे वतन जी आज़ादी जे मक़सद तां हथु खणी वञूं, असां हिन जदोजहद तां हथु खणी वञूं, असां कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में जेका सिंध जी ज़मीननि जी वालार थिए थी उन तां हथु खणी वञूं, असां सिंधु दरिया जे मथां जेके केनाल हलियो था उन जे ख़िलाफ़ जेका गनी जदोजहद कई आहे या उन जी तंज़ीम में सिंध जदोजहद कई आहे उन तां हथु खणी वञूं, त मां सम्झां थो इहा तव्हांजी भुल आहे। या रुॻो तव्हां FIR गनी अमान ऐं सरमद मीराणी न, पर सारंग जो समेत सिंध जे हर फर्द ते कटियो, तॾहिं बि असांखे क़बूल आहे। इहे जेल थाणा बि असांखे ॾिठा आहिनि, इहे टार्चर सेल बि ॾिठा आहिनि, इहे टार्चर सेल, इहे तव्हांजा जेल थाणा न असांखे कॾहिं झुकाए सघिया आहिनि न झुकाए सघंदा। हा, हिकिड़ी शइ ज़रूरु आहे त असां इहो रबर जी सुठी ज़रूरु पीती आहे त सिंध जो माण्हू पंहिंजे वतन सां वफ़ा करे थो ऐं उहो माण्हू मरी सघे थो पर झुकी नथो सघे। उन करे अॼु गनी अमान जहिड़ी रीति, अॼु सरमद मीराणी जहिड़ी रीति इहे दहशतगर्दी जूं FIR तमग़े जी सूरत में खणी ज़ाहिर कया विया आहिनि। असांखे उन्हनि ते फ़ख़ुरु आहे ऐं असांखे इहो फ़ख़ुरु आहे त असां पंहिंजी जदोजहद जे ज़रिए, सिंध जे माण्हुनि जी जदोजहद जे ज़रिए गनी अमान खे ज़ाहिर कयो आहे। कंहिं मीर पीर जे थोरे सां उनखे ज़ाहिर न कयो आहे, कंहिं मुंशी, कंहिं SP जे थोरे जे ज़रिए ज़ाहिर न कयो आहे। जेके बि हिननि ड्रामा पे कया उहे ज़ाहिर थी विया आहिनि, जेके हीअ चमका ॾेई असांखे ॾेखारियो था। ऐं उहा SSP अदील चांडे इहा वॾी हाम आई त SSP, छो जो SSP अदील चांडियो उनजो बाबो
सरदार खान चांडियो उनखे उन मोकिलियो हो ऐं सरदार चांडे खे जेका आहे रीच जेका आहे उहा एजेंसियुनि कई हुई त बाबा हाणे हिन मां फासे वियासीं हिननि त असांजे लाइ जीअण आराम करे छॾियो आहे रोड रस्ता बंदि करे छॾिया अथनि पंजाब असांखे पादर हणंदो उन्हनि जी रसद खां बंदि थी वई वारो कयो कुझु कयो हिननि खे ॾटा सटा ॾेई जेके आहे तव्हांखे माण्हू त छॾे पर सिंध जे माण्हुनि जहिड़ी रीति मुस्तक़िल मिज़ाज सां जदोजहद क़ाइमु रखी मुस्तक़िल तौर ते धरना ऐं कैंप जारी रही ऐं सॼी सिंध में जेके एहतजाजी मुज़ाहिरा थिया उन ऐं सॼी दुनिया में जेको आवाज़ उथारियो आहे उन न सिर्फ़ु इन्हनि सरदारनि जी इन्हनि SP वाठनि जी मिटी पलीत कई आहे पर उन्हनि खे नंगो कयो आहे इन्हनि इदारनि खे नंगो कयो आहे ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त असांजा साथी जेके आहिनि इन्हनि कूड़नि तबक़नि खे ज़ाहिर कया आहिनि असां इन्हनि कूड़नि तमगनि इन्हनि कूड़नि FIRनि जे ख़िलाफ़ु चैलेंज कंदासीं हाई कोर्ट में क्वेश्चनमेंट में वेंदासीं ऐं असां जेका पटिशन दाख़िल कई आहे सॼी दुनिया जेको आवाज़ उथारियो आहे हीअ जेके इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि आवाज़ उथारियो आहे ऐं सॼी दुनिया जे लखे माण्हुनि जेको आवाज़ उथारियो आहे इहो सबूत आहे त हू माण्हू ख़ाली हथ बेगुनाह पुरअमन हुआ ऐं हू हिकिड़ो घर में सुतल आहे हिकिड़ो पंहिंजी नियाणियुनि जेको ICU में इंक्यूबेटर में हिननि जिन ॿारनि सां गॾु वेठो आहे उते हिन बम खणी ऐं कलेशूं खणी ऐं हैंड ग्रेनेड खणी अस्पताल जे प्राइवेट अस्पताल में वेठो हो पंहिंजी नियाणी समेत उते अलाए उनखे उॾाइण आयो अलाए छा जो एॾो लानत पए हिन शर्म अचनि जो कूड़ हणनि था त हैंड ग्रेनेड समेत हिननि खे कारवाई कंदे असां पकड़ण जी कोशिशि कई पकड़ो आहे ॿुधी नथा मारो तव्हां कूड़ जेको अहिड़ो ठहे जेको ठहे बि सही हीअ माना कूड़ा कूड़े जा पुट आहिनि असां सिंधियन नेशनल कांग्रेस जी जदोजहद जारी आहे जारी रहंदी ऐं असां हिन जदोजहद खे कानूनी महाज़ तरफ़ खणी था वञूं असां हिननि FIRनि खे न सिर्फ़ु आलमी अदालतुनि में चैलेंज कंदासीं पर हिननि जी कोर्टुनि में बि चैलेंज कंदासीं ऐं असांखे यकीन आहे त असां पंहिंजनि साथियुनि खे ज़रूरु जेको आहे इंसाफ़ जे ज़रिए पंहिंजी जदोजहद ज़रिए जेको आहे हिननि कोर्टुनि मां बि जेको आहे उहो बाइज़त बरी कराए हिननि खे कूड़ो साबित करे दुनिया में नंगो कराईंदासीं ऐं उन्हनि खे आज़ादु कंदासीं ऐं हिकु दफ़ो ॿीहर सिंधियन नेशनल कांग्रेस जे समूरनि साथियुनि खे सिंध जे शऊर खे सिंध जी नियाणियुनि खे ऐं सिंध जे घण घुरनि खे ऐं दुनिया में जेके बि असांजा हॾोखी आहिनि सिंध परस्तनि गनी अमान सां मोहबत कंदड़ आहिनि सिंध सां मोहबत कंदड़ आहिनि साईं जेम्स जे फ़िक्र सां मोहबत कंदड़ आहिनि ॻाढ़े झंडे सां मोहबत कंदड़ आहिनि दुनिया जे समूरनि इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि जिन बि गनी लाइ सरमद लाइ क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ आवाज़ उथारियो उन्हनि समूरनि दोस्तनि जो दोहराईंदो आहियां ऐं असांजी हीअ जेका जदोजहद आहे उहा जारी रहंदी असां सिंधियन नेशनल कांग्रेस इहो वचन कयो आहे त असांजी हीअ जेका जदोजहद आहे उहा सिंध जी आज़ादी ताईं जारी रहंदी असांजी जेका हीअ जदोजहद आहे उहा पंहिंजे वसीलनि जी मालिकी ताईं जारी रहंदी असांजी जेका हीअ जदोजहद आहे उहा कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ु पंहिंजी ज़मीननि जे दिफ़ा जे नाले में पंहिंजी माहौलियाती तबाही खे रोकण जे हवाले सां सिंधु दरिया जी मालिकी जे हवाले सां हर हवाले सां जारी रहंदी ऐं उन जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे तौर तरीक़ा आहिनि असांजी उहा जदोजहद जो जेको ॿियो मरहलो शुरू थिए थो उहो असां पंहिंजे प्यारे गनी अमान ऐं सरमद मीराणी सां गॾोगॾु सुभाणे सिटी कोर्ट साउथ जेको आहे उते स्पेशल जज वेहे थो उते गनी अमान ऐं सरमद खे पेश कयो वेंदो असां फैमिली सुठो पार्टी जेके आहे वकीलनि सां गॾु उते पहुचंदी उन्हनि सां मुलाक़ात कंदी ऐं उन्हनि जे कानूनी जेके चाराजूं आहिनि उन्हनि खे फेस कंदी ऐं चैलेंज कंदी ऐं उन सां गॾु तंज़ीम जो जेको ऐलान थियल आहे जेको सिंध जी धरतीअ ते कब्ज़ो करण जी हिननि जी कोशिशि आहे नाजाइज़ हिननि जो जेको सिंधु दरिया ते कब्ज़े करण जी कोशिशि आहे जेको सिंध जे वसीलनि जी फुरलुट जी कोशिशि आहे सिंधी माण्हुनि खे लॻाए दरबदर करण जी जेका कोशिशि आहे उनजे ख़िलाफ़ु जेका सिंध नेशनल कांग्रेस ऐलानियल मार्च जो ऐलान जेको कयो हो सुजावल खां कोलारची ताईं उहो जारी रहंदो ऐं असांखे यकीन आहे त असां कानूनी जदोजहद ज़रिए पंहिंजे साथी खे आज़ादु कराए उन मार्च में गनी अमान जी अॻुवाणी में उहा मार्च करे असां पंहिंजे सिंध जी वारसी कंदासीं तव्हां समूरनि दोस्तनि जी महिरबानी आहे अॼु जेको आहे हिन कैंप खे बाज़ाब्ता तौर ते असां ख़तमु कयूं था ऐं हिकु दफ़ो ॿीहर तव्हां समूरनि साथियुनि जो तुराइतो आहियां हीअ जदोजहद असांजी जेका आहे उहा कानूनी प्लेटफॉर्म सां गॾोगॾु सियासी मैदान ते बि जारी रहंदी लाइ हॉस्पिटल में मौजूद हुयो उहो माण्हू छा पंहिंजे बचड़नि सां बम हथ में खणी ऐं उते अस्पताल में वेही न सघे थो सरमद मीराणी खे उनजी भेनरुनि खे धक हणी उन्हनि खे रतो रत करे ऐं उन्हनि खे जेका सो उनखे खपे हुयो छा हू पंहिंजे घर में बम रखी सुतल हुयो असीं तव्हांजे केसनि खां नथा टिजूं तव्हां
असीं जेके माण्हू आहियूं असीं सभु माण्हू रियासती तहवील मां गुज़री आया आहियूं हिकु किसो केस ATC जा असां मुंहुं ॾिना आहिनि ऐं हाणे बि तव्हां जे केसनि खे फेस कंदासीं ऐं सिंधियन नेशनल कांग्रेस खे ऐं जेका सो सरमद मीराणी जी फैमिली खे ऐं साईं गनीअमान जी फैमिली खे यकीन ॾियारियां थो त सूमर ते असीं कराची मौजूद हूंदासीं असां उनजी कानूनी मदद खां वठी करे असां जेल में मालकी ताईं असां उन्हनि दोस्तनि जी कंदासीं त पंहिंजे दोस्तनि खे निंदड़ कोन छॾींदासीं बाक़ी ही जेके असांजा दोस्त जेके इन शइ खां लातालुक बणियल आहिनि इहे सम्झी छॾनि त ही वारो आहे अॼु गनीअ जो ऐं सरमद जो वारो हो सुभाणे ॿियनि जो वारो ईंदो ऐं पोइ ईअं थींदो त असां हिकु हिकु थी करे निंदड़ काठी मारिया वेंदासीं कुटुंबा रहंदासीं केसनि में जेलनि में तकलीफ़ुनि में टार्चर सेल में लोड़ींदा रहंदासीं त असां जेको बि चाचो मौजूद आहे मोह बि मौजूद आहे असां सॼी सिंध जे अंदरि दोस्तनि सां गॾु आहियूं उन्हनि सां गॾु आहियूं